ज़हर ज़िंदगी निबागी छोरी तुमखे रोले छॾियो। हाणे त ही ख़बर ओठे खे पइजी वई हूंदी। जेकॾहिं मां हाणे घर वेंदसि त मूंखे बंदूक हणण में देरि ई न कंदो। रईस गफ़ार जे चवण बावजूद मां तो वटि फ़ैसिले वारण खां इनकार कयो। उन जे बावजूद जे पाण खे तूं इन क़ाबिल सम्झी थो, पोइ मुंहिंजे ऐं सौट ओठे जे विच में जेके ॻाल्हियूं हलनि थियूं उन्हनि खे हल करे ॾेखार, पोइ मां तोखे ॻोठ जो चङो मुड़ुसु मञींदुसि। मूं सोचियो त कमाल खान तमामु ग़लति क़दम खणे थो, पर मां ग़लति हुयुसि। जेसीं ताईं तूं इन्हनि जी निड़ीअ ते लत न रखंदे एसीं ताईं तोखे केर बि चङो तस्लीम न कंदो। सभिनी खे कुर्ब में मञाए वठनि सोचा, सिर्फ़ु तोखां सवाइ। जेकॾहिं ॿिया कुर्ब में तोसां मञी वञनि था त मां हाज़ुर आहियां। अदा कमाल हाणे ठोकरूं खाए चुको आहे, सम्झी वियो आहे त ॾाढ करण सां का बि इज़त न रहंदी। ईअं ई आहे पुट, हाणे हू पंहिंजे वॾे भाउ जे ॾसियल वाट ते हलंदो। अब जेकॾहिं ईअं न हुजे हा त सभिनी खे मारे मञाए पग खणी पंहिंजे मथे ते रखे हा। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।